मौला दादा छा ख्याल आहे थी वञे तमादम मस्त कलंदर नवीदत वेरा दिलदार ख्याल करना हमरान कंतारा समझा तो तैयार कतर वलीदा दवारन जिया जी रे सर मुझे भी इं तो लगे तब देर न कर वन सचल के वठी उन्हनि खे उतां छोड़ाए रवानो कयो बेफिक्र रहो रे सर जेके वलीदा दवारा हिते आया न जिंदा वापस कोन वेंदा अजो ने वलीदात जी मस्ती खत्म न थी आहे जेस ताईं समझातो पंहिंजा मुड़स न माराईंदो तेस ताईं न मिलंदो वन ॾिस त छा आहे शाबाश दादा असांजो कम थी वियो हाणे निकिरण जी कर अंधेरे जा माण्हू था अचनि बचा थी वियो हाँ उठो केॾो सम्झाए में थोरो अलॻि कर ख्याल सां धको हण ख्याल सां पर ठीका लॻी वियो अकबर सचल चङु जो तई अची वियो हिन बचा थी वियो तव्हां वारो खे पोयां लूमड़नि जो पीछो न कयो ऐं एॾी फेरी कयो पोयां पर मां जो नानी सुठो कयो हिकु छा ॿ टे हमरा ॿिया बि लेटायूं अचो हा तो जिये रेस बावल खान जो दिमाग ठिकाने ते अचे हा ऐं उनखे खबर पए हा तो वलीदाद वारा कंहिंखां बि कमज़ोर न आहिनि ही त शुरूआत अॻिते ॾिसंदो वञ त असां बावल खान सां कहिड़ो हशर था कयूं जेकॾहिं बावल खान रंभू करे गोडन भर झुकी अची तो वट ठालाए नाचे त पोइ असांजा नाला मटाए छॾ मौला तो जाने था रेस बहाल खान जी वॾाई धूड़ में मिलाए छॾींदासीं तमाम जल्द बहाल खान जे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहिजी वेंदी असांजो साथ ही हुनजी ताक़त हुई असां खां सवाइ हू कुझु बि न आहे पर एतिरो जल्द रेस बावल खान झुकंदो कोन उन करे तव्हांखे कुझु ॾींहं एहतियात सां रहणो पवंदो पर जेकॾहिं हू पलांद में कुझु कनि था त उन्हनि खे मुंहुं टोड़ जवाब ॾेई सघूं जानो ही धक वलीदाद वारनि पखे आयो आहे मूंखे सुभाण के सिज में जे वलीदाद वारनि मां हिकिड़ो न लेटाई न त जानू तुंहिंजो पटको धूड़ हूंदी धूड़ बाबा से जान जी जान बाजरा तव्हां छा था सम्झो तव्हां मां करे वेंदुसि पलांद में कुझु न कंदुसि सुभाणे के सिज मजे वलीदाद भाइरनि जूं टंगूं भॻनि ॿुधंदे हाणे वलीदाद वारनि सां का बि रिआयत न थियणु घुर्जे उन्हनि खे एतिरो त सोड़ो कर एतिरो त सोड़ो कर जो हू घरनि में अंदरि बंदि थी वेही रहनि
जेस ताईं हू मुझे तॾे ते हली अची माफ़ी नथा वठी वञनि तेस ताईं उन्हनि सां का बि रायत न थियणु घुरिजे जानू। बाबा साईं ईअं ई थींदो। ऐं दिलदारनि खे वठी वली दादा ने सभु घट घेर बंदि करे थो छॾियां। बाबा साईं सुभाणे चइनी तरफ़नि खां बारूद जी बू ॾिसण में ईंदव। जानू जिन सन जिन हाणे जे पोयां पइजी वियो अथनि न जा मारींदुनि जा खारींदुनि। बाबा साईं छा तव्हां वली दादा वारनि जे मथां केस दाख़िल नाहे करायो? केस दाख़िल करायो आहे पर पुलिस हुननि जो कुझु बि बिगाड़े कोन सघे थी ऐं नई वरी हू पुलिस खे हथ ईंदा। जेको कुझु हाणे उन्हनि खे करणो आहे उहो तव्हांखे करणो पवंदो। हुननि असांजे हिकु हमराह खे धकी कयो आहे। हुनजे पलांद में हुननि जा ॿ हमराह धकी थियणु घुरिजनि जानू। ऐं हाणे इहो सिलसिलो ओस ताईं जारी रहंदो जेस ताईं वली दाद हार नथो मञे। आहिनि वॾा ज़िदी मरंदा मरी वेंदा पर हार कोन मञींदा। अव्हां जेकॾहिं हुकुम कयो त पोइ दिलदार दरिया आहे जे चढ़े त बंद टोड़े। मरण ॾियो हुननि खे का बि रायत हुननि सां न कयो। जेको बि बहाउल खान जे साम्हूं बीहे हुननि जे गुरूर ऐं इज़त खे दूर करे छॾियो। तोखे अकुल ज़रो बि कोन्हे रगो खाधे जे पुठियां ई खाधे जे पुठियां कुझु सोच। हाणे जे तूं अची वई आहीं त मां छा सोचां? मुंहिंजो सॼो सोचण तुंहिंजे पोयां आहे। हाणे तूं मूंखे ॿुधा त मां छा करियां? ॾिस ढोलण तूं कम धंधो करी कोन थो ऐं माणे भाणे मूंखे सहे कोन थी चवे त पंहिंजी कुनी मानी अलॻि कर। हाणे ॿुधा त मां छा कयां? त पोइ अलॻि कर न कुनी मानी। तोखे कंहिं रोकियो? घर में ठला ठिकर पिया था खड़कनि घर में आहे छा जो कयां? चवंदा आहिनि त माण्हू जंहिंजो माल तंहिंखे कहिड़ी आहे काल माणे सॼो राज पंहिंजे कब्ज़े में कयो वेठी आहे। मां चवां थी त पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाए राज भाग जो हिसो वठ। मां उतां सुबुह जो अटो ऐं घोर पाणे वठी ईंदसि ऐं मर्दनि खां घोर तूं वठिजा। बाक़ी माणे ऐं पिणे असांखे पेर खोलण कोन ॾींदा। अख पट चवां थी अख पट। जेकॾहिं न सुभाणे तारे शादी करे विधी त अधु राज ते उहो कब्ज़ो करे वेंदई ऐं असां उहो ई साॻो धिकनि में हूंदासीं। निमाणी ॻाल्हि लख रुपए जी कई अथई। जेकॾहिं राज मां असांखे अधु हिसो मिलियल हुजे हा ऐं ॻोठ में का शादी थी हा न त असांखे 12 महीननि जी घोर मिली पई हा। काल कालो को ॾींहुं रुस्तम जी शादी थी सॼी घोर माणे पिणे खणी विया असांखे रुपयो बि कोन ॾिननि। हाणे पंहिंजे माउ पीउ सां ठके ठुके ॻाल्हाए ऐं राज विरहण वक़्तु अखियूं खोले रखजांइ। मतां असांखे हिसे में भिंगिया भिंगिया ॾेई छॾीनि। शरी थी जाजो असांखे भिंगिया भिंगिया ॾींदा। तूं खौफ़ी न कर। सॼो कम मां मन कंदुसि कम खे पटींदुसि। रुगो बाबा ईअं मां खे अचण ॾे। कम खे पटियां थो। हा खुदा जी कुदरत आहे। काल कालो को ॾींहुं आहे। छोरी जी शिकिल कान पे वणी बंदूक पे हैवस। हाणे साईं घर धन्याणी थी पई आहे। मुंहिंजे मथां वेचारी वॾड़ी थी वेठी आहे। भाॼाई ज़ाहिर आहे त वॾे इश्क जी शादी कई आहे। नंढी नोटी कुंवार अथसि। ज़ाहिर आहे सॼो कुर्ब उन तरफ़ वेंदो न। अरे हाणे ठहियो ठहियो वधीक मज़ाक न कर। अग में ई जन्नत होश विञाई वेठी आहे। वधीक हिनखे बताल न कर। कोन थो बताल करे हू सही थो चवे। सभु ॾिसनि था सॼी मूंखे ख़बर आहे। सॼो रायो हिन ॾाइण मथां आहे तुंहिंजो। कंहिंजे भाग सां रीस बि भला कहिड़ी। छोरी हाणे एतिरी ख़ुशि नथी हा वली जे दिमाग़ जी का ख़बर ई न पवंदी आहे।
ओचितो ओचितो फेरियूं खाई वेंदो आहे ऐं बंदूक हणंदे देर ई कोन कंदई। सही आहे, तोखे मयार कान ॾींदसि। बस हाणे बस, घणो वात न हणो। कॾहिं त हिक ॿिए सां कुर्ब सां ॻाल्हायो, रुगो तव्हांखे झेड़ो झेड़ो। अदा बस हीअं कॾहिं बि ॿेले में न आहिनि ठहंदा। अनवर लोमड़िन खे तो शींह चई। मौला दादा लोमड़ियूं हद खां वधीक चालाक वधियूं आहिनि ऐं शींह खां वधीक ख़तरनाक। पोइ ईअं सम्झ त अदा वॾो वियो कम खां, ॿई गॾिजी अहिड़ो त चक्कर हलाईंदसि जो अदा वॾा घर जी कंहिं कुंड खां ॿाहिरि निकिरी कोन सघंदो। ईअं सम्झ त अदा वॾे खे कंहिं कुकड़ जियां आरे ते विहारे छॾींदो। मोला दादा ज़ालुनि जा गुलाम उहे मर्द ई ॿिया। मां त पंहिंजे रनुनि खे जुतीअ जी नोक ते रखंदुसि। छा जी? जुती जी नोक ते रखंदे? छो असीं इंसान न आहियूं छा? असां में साह न आहे छा? जुती जी नोक ते तो रखे। बस हाणे बस, मां त मिड़ी मज़ाक पे कई। तूं त मुंहिंजी हाव जी पाड़ ही पाड़। ठहियो हाणे ठहियो, सभु सम्झां थी। पंहिंजो पाण खे घणो न वणाए, मूंखे ख़बर आहे त कंहिंजे लाइ तूं मरी। अकबर तूं सच लॻे वठी ही घटि छॾे ॾे। जे विचा शहर जो विया न त हितां ज़रूरु मटींदा। शहर लाइ त हू होॾां पके खाई वेंदा, छो त अकबर जी अख कॾहिं ग़लति अंदाज़ो नाहे लॻाईंदी। बहादुर जड़ो थई, जॾहिं मोह ऐं दिलदार हुननि खे हुतां डपु ॾिनो न त हिन पासे रुख कंदई। अकबर कमदार जानू सही तो चए पियो, असां पके वटि विया था वञी, ख़बर पयनि न त छिरक छॾींदा, भॼी वेंदा। जॾहिं वली दादा वारनि खे उते हा कंदासूं न त हेॾां जो रुख कंदई। कमदार जेकॾहिं हेॾां आया न ज़िंदा वापसि कोन वेंदा। हुननि खे मालूम न आहे खाइणो आहे। तंगुनि वारियूं गोलियूं हणिजो न, तंगुनि वारियूं। हा अच दिलदार दरिया। जॾहिं हिते आया हुआसीं त पूरो घर भरियल हुयो, तोड़े डुकार जा मारियल हुयासीं, त बि झोलीअ में ख़ुशियूं हुयूं। हाणे त वेड़ो ई वीरान थी वियो आहे। धण भातियुनि मां वञी 3-4 बचायूं। भाॼाई जेकॾहिं हितां निकिरी न हलियासीं न त तूं असांजे मुंहं ॾिसण लाइ सिकंदीअ। बिजार जेका तबाही अचणी हुई अची वई। हाणे हितां तॾहिं हलंदासीं जॾहिं दुश्मननि जी पंहिंजे अखियुनि सां बर्बादी न ॾिसंदासीं। गफ़ार केरु आहे जो इन वली दादा ज़ालिम खे तबाह कंदो? मरियम हू रब जी ज़ात खां ॾाढो न आहे। मूंखे रब जी ज़ात में उम्मीद आहे त असां सां इंसाफ़ ज़रूर थींदो। ऐं ज़ालिम जल्द बर्बाद थींदो। वली दाद खे पंहिंजे अखियुनि सां दरबार ॾिसंदुसि। शेर खान असांजे ज़ुल्म जो हिसाब हुन सां ज़रूर कंदो। अदा शेर खान त पलांट कंदो, पर उनखे बि तूं रोकियो छो? ॾे इजाज़त शेर खान खे त करे वलीदार वारनि खे पूरो।
वीचार शेर खान के जरूर इजाजत ॾींदासीं, पर जेको कोर्ट में असां केस दाख़िल करायो आहे न, ॾिसूं त उतां असांखे केतिरो इंसाफ़ थो मिले। सिर्फ़ हुननि ज़ालिमनि जे चंबे मां नाज़ा खे आज़ाद कराए वठूं, पोइ वलीदा वारनि सां हिसाब किताब थींदो। जेके नाज़ा खे छॾाइण खां पहिरियां कुझु कयो न त हू ज़ालिम नाज़ा खे मारे छॾींदा। खणी जे असां लख कोशिशूं करियूं, पर भाॼाई हू नाज़ा खे ज़िंदा कोन छॾींदा। जॾहिं बि वलीदाद ॾिसंदो त हू असांजे अॻियां कमज़ोर पइजी रहियो आहे त उन ॾींहुं हू नाज़ा खे मारींदो। अलाह न कंदो अदा, अलाह न कंदो, अलाह कंदो त मुंहिंजी न्याणी ख़ैरन सां इन ज़ालिमनि जे चंबे मां आज़ाद थींदी। मूंखे पूरी पक आहे। इंशाअल्लाह ये थींदो मरियम। जहीं ॾींहुं कोर्ट जो वलीदा वारनि खे नोटिस मिलियो न त हुननि जा दोडा खुली वेंदा ऐं नाज़ा खे माण जो दिलि मां ख़्याल कढी छॾींदा। अदा हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? कोर्ट जो नोटिस आयो आहे, हिकु हफ़्ते में नाज़ा खे कोर्ट में पेश करणो पवंदो। जेकॾहिं नाज़ा खे जज साम्हूं बयानु ॾियारियोसीं त पोइ छोरी कॾहिं बि असांजी कोन थींदी। छोरीअ खे कोर्ट में पेश करण खां सवाइ ॿियो को बि चारो कोन्हे। को हल गोल अदा, को हल गोल। जेकॾहिं थाणे ते केस थियल हुजे हा त सूबेदार खे 5 रुपया ॾेई जुगाड़ करे वञा, पर कोर्ट में केस थियल आहे। जंहिंजो ख़तरो हो उहो ई थियो। इन करे मूं छोरीअ सां निकाह करे कुझु कम पको कयो आहे। भला दादा कुझु बचाव त थींदो, पर पोइ बि छोरीअ खे कोर्ट में त पेश करणो पवंदो। जेकॾहिं हुन माइटनि ॾे वञण जो ज़ोर भरियो ऐं हुन चयो त मूं हुन सां ज़बरदस्ती निकाह कयो आहे, पोइ त यार कुझु न कुझु मसइलो ज़रूर थींदो। हाणे छा सोचो थियो अदा इन मसइले खे मुंहुं ॾियण लाइ? होला दादा वकील करणो पवंदो। मां शहर वञी कंहिं वकील सां ॻाल्हाए थो ॾिसां। वधीक कानूनी अटकलूं असांखे उहो ई ॿुधाईंदो त असांखे छा करणो पवंदो। तूं हाणे गाॾी कढ था हलूं। अदा काॾे था वञो? शहर पियो वञा। अदा रेस जे माण्हुनि खे ॻोठ जे ॿाहिरां ॾिठो वियो आहे। हिन टाइम शहर वञणु ख़तरे खां ख़ाली न आहे। रेस जे माण्हुनि जे ख़ौफ़ खां घर में लिखी त कोन वेही रहंदासीं। तो पाण उन्हनि खे ॾिठो आहे? न अदा मूं न ॾिठो, असां वारे धनार ॾिठो आहे। ऐं चए पियो त ॻोठ जे ॿाहिरि हथियार खणी घुमंदा था वतन। त पोइ हलो खणो हथियार त उन्हनि कमीणनि खे हली ॿुधायूं त घणे 20-100 थींदो आहे। अचो। अदा काॾे था वञो? शहर पियो वञा। अदा रेस जे माण्हुनि खे ॻोठ जे ॿाहिरां ॾिठो वियो आहे। हिन टाइम शहर वञणु ख़तरे खां ख़ाली न आहे। रेस जे माण्हुनि जे ख़ौफ़ खां घर में लिखी त कोन वेही रहंदासीं। तो पाण उन्हनि खे ॾिठो आहे? न अदा मूं न ॾिठो, असां वारे धनार ॾिठो आहे। ऐं चए पियो त ॻोठ जे ॿाहिरि हथियार खणी घुमंदा था वतन। त पोइ हलो खणो हथियार त उन्हनि कमीणनि खे हली ॿुधायूं त घणे 20-100 थींदो आहे। अचो।